दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां वया हुसैन अब्बास मोरे वासिन जे लाइ ख़ुसूसन इहो पैगाम आहे त बाबा असांखे वोट पीपल्स पार्टी खे नाहे ॾियणो। PS 35 जो उम्मीदवार जंहिं पंहिंजे वाठनि जे ज़रिए सॼो शहर यरगमाल करायो, जेको फ़ैसिला खायो वेठो आहे माण्हुनि जा, ख़ुदि असां सां ज़्यादतियूं, असांजा फ़ैसिला, कई माण्हुनि जा फ़ैसिला, लिगारियुनि जा फ़ैसिला, मुख़्तलिफ़ क़बीलनि जा फ़ैसिला, असां उन माण्हूअ खे कहिड़े हवाले सां वोट कंदासीं? असांखे ॿुधायो त सही, लॉजिक कहिड़ो आहे हिननि खे वोट करण जो? उन करे हौसले सां, हिमत सां पाण खे PS 35 जे उम्मीदवार जेको पीपल्स पार्टीअ जो आहे, ज़ियाउल हसन लंजार साहिबु, असांजी मजबूरी आहे, असां उनखे वोट नथा करे सघूं बाबा। उनखे वोट करणु माना वरी पाण जो नुक़सानु करणु आहे। उन करे पाण इहो जेके मुंहिंजा दोस्त जेके असां राब्ते में आहियूं हिक ॿिए सां,